चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा ऐं बेल आइकन जो बटन ज़रूरु दबाईंदा। असां शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो नालो खणूं था त उन सॼी समूरी सोच ऐं फ़िक्र खे ऐं उनजे फ़िक्र खे उनजे अहमियत खे उजागर करण जी हिकिड़ी जुस्तजू कयूं था त भिटाई पंहिंजे दौर में ऐं अॼु जे दौर ताईं जेको असां इहे दौर गुज़ारियूं पिया उन में उनजी फ़िक्र जी अहमियत कहिड़े नमूने सां उजागर थींदी हिकिड़े तसलसुल सां असां वटि पहुचे थी। ऐं यकीनन इहो जेको तसलसुल असां वटि जुड़ंदो अचे थो इन जो अहम जेको अंसर आहे जेको पहलू आहे उहो इहो बि आहे त केतिरा ई जाखोड़ी आहिनि जेके भिटाई जे इन तसलसुल खे असां ताईं पहुचाइनि था। पोइ जीअं लतीफ़ जो ई प्रोग्राम हुजे या इन सां सलाहियल उहे सभु दोस्त हुजनि जेको भिटाई खे उजागर करण में या आम माण्हुनि खे उत्साह ॾियारण में अहम किरदारु अदा करे थो। त भिटाई तारीख़ जो उहो अज़ीम किरदारु आहे जेको असांजे समूरे अदब ते समूरे कल्चर ते समूरे समाजी तहरीकुनि ते असां जेकॾहिं भिटाई जे कंहिं बि सुर खे खणी उनजो अहातो करणु चाहियूं था त असांखे उन मां भरपूर क़िस्म जो हिकिड़ी उनसियत मिले थी उन मां हिकिड़ो उत्साह जो सबबु बि पैदा थिए थो। मां हिकिड़ो नंढड़ो भिटाई जे हवाले सां ई हिकिड़ो ॿिए अव्हांजे मोहबतुनि जी नज़र कयां थो त ॾिसो केतिरी जुस्तजू ऐं मोहबत जे इज़हार खे मानवियत वारे अंदाज़ सां भिटाई जे लफ़्ज़नि में हिकिड़ो चाशनी ऐं क़ुर्बत जो अहसासु पैदा थिए थो। अला खर जीअनि मदीजनी मन में असां ऐं पिरीअ जूं उमेदूं पसंदि तिहां पोइ मरनि सड़ी हिन जे सूर में। त हाणे तव्हां ॾिसो त केॾी जाज़बियत आहे। खर जेके असांजा नेगेटिव करेक्टर्स आहिनि उनखे मतिलबु ज़िंदह रखण जी इल्तिजा थो करे त उहे जीअरा हुजनि। अला खर जीअनि मदीजनी मन में जिन जे मन में मदी आहे उहे ज़िंदह हुजनि जीअरा हुजनि। त इहे दुनिया जे कंहिं बि शाइरे खां मां ॾिसो त उन में इन क़िस्म जो एलिमेंट इन क़िस्म जा आंसर मौजूदु तव्हांखे बिना घटि मिलंदा जेकी सादगीअ सां मोहबत वारे इज़हार सां या जेकॾहिं भिटाई कंहिंखां नफ़रत करे थो त उनजो इज़हार बि वरी हुन वटि हिकिड़े मुकमिल माना जोहर में आहे। माना जेकॾहिं आहे त उहो उनजो असां वटि दलील आहे। दलील ॾेई पोइ उनखे मतिलबु चइनि सिटुनि में टिनि सिटुनि में ॿिनि सिटुनि में जेको असां वटि तसलसुल मुंतक़िल थिए थो उहो असांजे रूह खे हिकिड़ो जाज़बियत बख़्शे थो हिकिड़ो अहसासु बख़्शे थो। हाणे आम तौर ते असां ॾिसूं त हिन सदीअ में 21 सदीअ में जंहिंमें असां ज़िंदगी गुज़ारियूं था पिया उन में भिटाई जे फ़िक्र जी जुस्तजू ऐं उनजी अहमियत तॾहिं उजागर थींदी जॾहिं असां उन पंहिंजो फ़िक्र आम जेके असां में इल्मी अदबी सोच रखंदड़ दोस्त आहिनि उहे जेसिताईं उन फ़िक्र खे मुंतक़िल न कंदा तेसिताईं नई जनरेशन जो असां कर्ज़ु लाहे न सघंदासीं न ई भिटाई जो कर्ज़ु लही सघंदो। पर मसइलो इहो थो पैदा थिए त भिटाई पंहिंजे फ़िक्र में जेतिरी अज़मत रखे थो पियो असां जेके उन जा दावेदार आहियूं जेके PhD कयूं था जेके MPhil कयूं था या जेके उन फ़िक्र सां सलाहनि जी जुस्तजू में पाण खे आला मक़ाम ते पहुचाइण जी कोशिशि कयूं था सोचण जी ॻाल्हि इहा आहे त छा उन्हनि सभिनी इहो कर्ज़ु लाथो आहे त भिटाई जा एतिरा PhD होल्डर जेकॾहिं निकिरी आया आहिनि त उन्हनि उन फ़िक्र खे आम करण जी जुस्तजू कई आहे या उहे भिटाई जे उन बेत ऐं फ़िक्र खे उजागर करण में अहम किरदारु अदा करे सघिया आहिनि। ऐं इहो सुवालु उन्हनि माण्हुनि जे लाइ आहे छो त सॼी दुनिया में जेको PhD जो सिलसिलो हलंदो आहे या MPhil जा सिलसिला जेके जुड़ंदा आहिनि यकीनन उहे माण्हू ॾाहप जो उञाण हूंदा आहिनि। इहे केतिरा ई पहलू आहिनि जिन खे बि नज़र में रखणु घुरिजे छो त हीउ जेको असांजो तसलसुल आहे हिन दोस्त ख़ासि करे अयूब जेको इहो तसलसुल जोड़ियो आहे यकीनन केतिरनि हवालनि सां सॼी सिंध में सिंध खां ॿाहिरि सॼी दुनिया में घटि इहा चिणग उभिरे थी त भिटाई जी शनासई जो एलिमेंट वधियो आहे। ऐं इन जे करे उहो आम माण्हू असांजो नई जनरेशन जो दोस्त आम जेके फ़िक्र सां सलाहियल असांजी नई जनरेशन जा दोस्त आहिनि उहे बि इन सां फैज़याब थिया आहिनि। ऐं जॾहिं असां नस्ल दर नस्ल उन फ़िक्र खे मुंतक़िल कंदा रहंदासीं त असां भिटाई जो कर्ज़ु लाहे सघंदासीं। ऐं भिटाई जो असली कर्ज़ु इहो ई आहे जेको लाहिणु घुरिजे। हिकिड़े बेत पढ़ण सां उनजो कर्ज़ु नथो लहे पर उहो नसुलनि ॾांहुं मुंतक़िल करे उन भिटाई जे बेत खे फ़िक्र खे आम करण जी हिकिड़ी जेका असांजी जुस्तजू आहे उनखे जेसिताईं असां
पाए तकमील ते नथा पहुचायूं तेसिताईं उन्हनि जी अहमियत उजागर कोन थी सघंदी। जे लतीफ़ जो मुंहिंजे ख़्याल में इहो ई वॾे में वॾो कर्ज़ु लही थो वञे इन हवाले सां त असां भिटाई खे सम्झण जी जुस्तजू कयूं था ऐं आम माण्हुनि ॾांहुं भिटाई खे मुंतक़िल कयूं था। इन सां ई असांजो फ़िक्र परवान चढ़ंदो, भिटाई परवान चढ़ंदो, भिटाई सोच ऐं फ़िक्र परवान चढ़ंदो त यकीनन असांजी ॿोली उजागर थींदी।